अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स, शबाना नवाज़ तव्हांजे पंहिंजे चैनल में तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो जेको 6 जून ट्यूसडे ते लेफ़्ट साइड खां तव्हां ॾिसी सघो था त अॼु सिंधीअ जो पेपर हुयो सब्जेक्ट स्पेशलिस्ट जो। ऐं अॼु उहो पाण पेपर सॉल्व करणु वञी रहिया आहियूं। काफ़ी टाइम खां कंहिं स्टूडेंट्स जो बार बार मैसेजिस कॉल्स अचनि पिया, पर जीअं त असांजे बि कॉलेज साइड खां पेपर्स जो सिलसिलो जारी आहे, सो सोचो त जीअं ई फ्री थियूं था त टाइम ज़ाया किए बग़ैर पेपर सॉल्व कंदासीं। अचूं था हाणे सवालनि जी तरफ़। त पंहिंजे रिवायती अंदाज़ में सिंध पब्लिक सर्विस कमीशन ऐं IBA जीअं पेपर में कुझु ग़लति ऑप्शन ॾींदी आहे या कुझु ऑप्शन्स मौजूदु न हूंदा आहिनि, उहो सिलसिलो बि आहे ऐं उन्हनि सवालनि जी बि निशानदगी तव्हां सां कई वेंदी। पर उन जे लाइ ज़रूरी आहे त क्लास खे लास्ट ताईं ॾिसो ऐं गौर सां सवाल ॿुधो ऐं सम्झण जी कोशिशि कंदा। त अचूं था पहिरें सवाल ते। पहिरियों सवाल आहे फ़इल अचण जो इस्म मफ़ूल छा थींदो? ईंदो, अचिजां या आयो। त इन में जेको ऑप्शन डी आहे आयो, उहो इन जो सही जवाबु आहे। उन खां पोइ असां वटि ॿियो ऑप्शन आहे जैसाबाद, जैकमाबाद, रेलगाॾी ऐं पुलिस खातो। अहिड़नि लफ़्ज़नि जे क़िस्म खे छा चइबो आहे? मुफ़रद लफ़्ज़, गुड्डा लफ़्ज़, वर्जा वारा लफ़्ज़ या तॾफो लफ़्ज़। त इन जो जेको ऑप्शन सही आहे उहो आहे मुरकब लफ़्ज़। जेको सर जहांगीर ख़ान जो क्लास हुयो, जुमलनि जा लफ़्ज़नि जा क़िस्म, मुनफ़रद लफ़्ज़, मुफ़रद लफ़्ज़, कुझु ॿिया बि ऑप्शन हुया जेके IBA 5 to 15 जे टेस्ट में बि इहे लफ़्ज़ आया हुआ। त उन में मुरकब ऐं मुनफ़रद लफ़्ज़ सर तव्हांखे सम्झाया हुआ। त हिन जेको सही ऑप्शन आहे उहो आहे मुरकब गॾियल। पर हाणे हिते कुझु में बि हाणे हू चवनि त हीउ जेको ऑप्शन बी आहे गड्ढा लफ़्ज़, इहो असांजो सही ऑप्शन आहे, पर अकॉर्डिंग टू आर नॉलेज त इहो हिते सही न थींदो ऐं मुरकब लफ़्ज़ हिन जो सही थियणु घुरिजे हा, जेको ऑप्शन में मौजूदु न आहे। उन खां पोइ 3 नंबर सवाल आहे त तनक़ीद जो किताबु वीचार कंहिंजो लिखियलु आहे? मुमताज़ मिर्ज़ा, जामी चांडियो, मुमताज़ महर या अलहदाद ॿोयो। त उन जेको सही जवाबु आहे उहो आहे ऑप्शन सी, मुमताज़ महर। उन खां पोइ आहे किताबु ॾिया ॾिया लाट जा जो मुहाग कंहिंजो लिखियलु आहे? शेख अयाज़, इमदाद हुसैनी, मोहम्मद इब्राहिम जोयो या मुज़फ़र चांडियो। त आई थिंक ॾिया ॾिया लाट जा जेको किताबु आहे उहो इमदाद हुसैनीअ जो आहे, पर जेको उन जो मुहाग लिखियलु आहे, हाणे ॾिसो हिते बि माना किताबु ॾिया ॾिया ॾात ईंदो त हर कंहिंजो पहिरियां ज़हन राइटर ॾे वेंदो, पर हिते ही पुछे थो त मुहाग कंहिंजो लिखियलु आहे। त उन जो मुहाग जेको लिखियलु आहे उहो शेख अयाज़ जो लिखियलु आहे, यानी ऑप्शन जेको ए आहे उहो सही आहे। हिन में लिमसूतियात चइजे, बल्कि लफ़्ज़नि जो, आवाज़नि जो, ग्रामर जो या मनवियात जो। त जेको सही जवाबु आहे लफ़्ज़नि जो, ऑप्शन ए सही आहे। उन खां पोइ आहे त मशहूरु नावल नूरजहान जो लेखक केरु आहे? अली बाबा, मिर्ज़ा कलीच बेग, सिराज या डॉक्टर गर्भशाणी। त इन जो सही जवाबु आहे डॉक्टर गर्भशाणी आहे। उन जो मशहूरु किताबु आहे, इहो नावल आहे बल्कि। ऐं अली बाबा जो त मशहूरु नावल मोहन जो दड़ो आहे। मिर्ज़ा कलीच बेग जो पहिरियों नावल जेको आहे दिलाराम आहे। ऐं सिराज जा बि काफ़ी पढ़ाॾो सोई सॾ ऐं मरण मूसिया वग़ैरह आहिनि, पर हीउ जेको आहे डॉक्टर गर्भशाणी जो। त रोशन शेख जो किताबु ज़िंदगीअ तां रिटायरमेंट कहिड़े मौज़ूअ ते लिखियलु आहे? नसरी नज़म, आतम कहाणी, सफ़रनामो या ख़ाका। त जेको सही जवाबु आहे उहो ऑप्शन ए आहे, नसरी नज़म। उन खां पोइ सवाल नंबर 8 आहे त सिंधु किनारे विसारियल शहर कंहिंजो तसनीफ़ थियलु आहे? इहो हिकिड़ो तहक़ीक़ी किताबु आहे। मोहम्मद इब्राहिम जोयो, मौलाई शिदाई, अता मोहम्मद भमरो या प्रोफेसर अब्दुल्ला मला। त उन जेको सही जवाबु आहे ऑप्शन सी आहे, अता मोहम्मद भमरो। उन खां पोइ आहे 9 नंबर सवाल आहे त शेख अयाज़ पंहिंजे ज़िंदगी जे आख़िरी ॾींहंनि में कहिड़े अख़बार जो एडिटर हुयो? जागो, बरसात, न्यू टाइम या इबरत। त उन जेको सही जवाबु आहे उहो ऑप्शन बी आहे, बरसात। शेख अयाज़ पंहिंजे ज़िंदगी जे आख़िरी ॾींहंनि में बरसात किताब जो एडिटर हुयो। अच्छा, सवाल त 50 आहिनि, पर असां कोशिशि कयूं था त घणो इन हर सवाल ते तव्हांखे थोरो डिटेल में ब्रीफ बि करे सघे थो, पर ब्रीफ न कयूं ऐं टाइम खे बचाईंदे जल्दी खां जल्दी तव्हांखे सिर्फ़ु जवाबु ॿुधाईंदा हलूं। उन खां पोइ आहे त सुहिणी ज़ात जी केरु हुई? राठौर, सामटी या मोहाणी। त जेको सही जवाबु आहे उहो ऑप्शन बी आहे, सामटी। उन खां पोइ आहे त शाह लतीफ़ जे किताबु, अच्छा हीअ इलाही इंट्रस्टिंग एंड इम्पोर्टेंट क्वेश्चन आहे, त शाह लतीफ़ जे दास्तान लैला चनेसर में
चनेसर जी ज़ात कहिड़ी हुई? दासड़ो, केहर, बघियाड़ या गुजर? हूअं त सभिनी खे ख़बर आहे त चनेसर जी ज़ात सूमरो हुई, ठीकु आहे, पर शाह लतीफ़ जे दास्तान लेला चनेसर में चनेसर जी ज़ात जेका आहे उहा ऑप्शन ए आहे दासड़ो। उन खां पोइ आहे किसो गुल खंदान कहिड़े लेखक सिंधीअ में तर्जुमो कयो? आख़ुंद लुत्फ़ुल्लाह, इमाम बख़्श ख़ादिम, सूफ़ी गुल मोहम्मद आज़ाद या ग़ुलाम मुर्तज़ा भुट्टो? त उन जेको सही जवाबु आहे उहो ऑप्शन ए आहे आख़ुंद लुत्फ़ुल्लाह। उन खां पोइ सवाल नंबर 13 आहे त शम्सुद्दीन बुलबुल कॾहिं ॼाओ? उहो आहे 1853, 1857, 1889 या 1909? उन जेको सही ऑप्शन आहे उहो ऑप्शन बी आहे 1857। फेबरवरी जो महीनो हुयो 12 फेबरवरी 1857 ते, 1857 जंहिंमें आज़ादी जी जंग बि लॻी हुई। उन में शमसुद्दीन बुलबुल ॼावा हुआ, सिंधी शाइर आहिनि। उन खां पोइ आहे तजरीदी नज़म जो मशहूरु शाइर केरु आहे? मलक नदीम, अयाज़ गुल, मोहम्मद अली पठान या ज़ुल्फ़ पीरज़ादो? त उन जेको सही ऑप्शन आहे उहो आहे मलक नदीम, ऑप्शन ए। उन खां पोइ असां नेक्स्ट आहे अबियात सिंधी। हीअ बि तक़रीबन हर कमीशन में मूं नोट कयो आहे त सवाल ईंदो आहे। अबियात सिंधी किताब में कंहिंजी शाइरी मौजूदु आहे? शाह करीम या चूंड शाइरी या ख़्वाजा मोहम्मद ज़मान या लुत्फ़ुल्लाह क़ादरी? त अबियात सिंधी जेका आहे उन में ख़्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारे जी शाइरी आहे, उन जो शाइरी मजमू आहे। एंड 2009 में जेका मूं कमीशन ॾिनी हुई सिंधीअ जी, उन में बि इहो सुवालु आयल हुयो, ठीकु आहे। ऐं तव्हां इंटर क्लास जो जेको सिंधीअ जो बुक आहे इवन उन में बि वेंदो। ऐं जेको शाइरीअ जो पोर्शन आहे हिकिड़ो नसर जो आहे, ॿियो शाइरी जो आहे। त शाइरीअ में जेको ख़्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारो आहे उन में तव्हां वेंदो त उते बि तव्हांखे इहो मिली वेंदो त उन जो किताबी जो शाइरी मजमूओ अबियात सिंधी आहे। उन खां पोइ आहे त सवानही सिंधी अदब जो मुतालियो हिन मौज़ूअ ते कहिड़े स्कॉलर PhD कई आहे? रफ़ीक भुट्टो, एहसान दानिश, हमीद सब्ज़वई या रेहाना अख्तर? त उन जेको सही जवाबु आहे उहो ऑप्शन सी आहे हमीद सब्ज़वई। उन खां पोइ जेको नेक्स्ट क्वेश्चन आहे असां वटि 17हों सवाल, हीअ बि तमामु ज़बरदस्त सवाल आहे। हीअ बि काफ़ी दफ़ा कमीशन में अची वियो आहे त भाई चैन राय बच्चू मल लुंड, ठीकु आहे, कहिड़ी नाले शाइर कहिड़े नाले सां मशहूरु हो? ठीकु आहे, त ताजिल बेवस, मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर, सामी, मोलाई शिदाई? त जेको सही ऑप्शन आहे उहो ऑप्शन सी आहे सामी, ठीकु आहे। सामीअ जो असली नालो भाई चैन राय बच्चू मल लुंड हुयो ऐं पाण जेका मशहूरु शाइरी उन जी हुई सुलूक हुई, सामीअ जा सुलूक, ठीकु आहे, उहा उन जा शाइरी उन जी सुलूक हुई, उन जो तख़ल्लुस सामी हुयो। उन खां पोइ आहे अच्छा त्रिमूर्ति, सिंधीअ में त्रिमूर्ति वरी जेका चई वेंदी आहे त शाह सचल सामी सिंधीअ जी त्रिमूर्ति आहिनि। उन खां पोइ आहे त सिंधी शाइरीअ में एस्ट्री जो छट मौज़ूअ ते कंहिंजी PhD कयल आहे? असां वटि 4 ऑप्शन आहिनि, उन में जेको सही जवाबु आहे उहो आहे मोती प्रकाश, जेको ऑप्शन सी आहे। सवाल नंबर 19 आहे त ॻाल्हियूं मुंहिंजे ॻोठ जूं आतम कहाणी कहिड़े लेखक जी तसनीफ़ आहे? पोपटी हीरानंदाणी, राय पंजवाणी, हरी दरियाणी दिलगीर या अर्जुन शाद? त ही जेको ऑप्शन आहे, ही जेको SPSC जो सवाल आहे, ही सवाल ई असां ग़लति काउंट कंदासीं। इन लाइ जो ही जेका कहाणी आतम कहाणी आहे ॻाल्हियूं मुंहिंजे ॻोठ जूं, इहो आहे गोबंद माली जी, ठीकु आहे। त गोबंद माली त किथे बि ऑप्शन्स में ई न आहे, त मतिलबु ही सवाल ई ग़लति आहे। जो जेको सही ऑप्शन आहे गोबंद माली उहो ऑप्शन्स में मौजूदु न आहे। हींअरे मंझि हुरण सफ़रनामो कंहिंजो लिखियलु आहे? कला प्रकाश, लक्ष्मण कोमल भाया, हीरो ठक्कर या रवि टेकचंदाणी? त जेको सही ऑप्शन आहे उहो आहे कला प्रकाश, ऑप्शन नंबर ए। सवाल नंबर 21 आहे त सभ खां पहिरीं सिंधी ॿोली बाबति हिकु मुकमल किताब सिंधी ॿोली जी तारीख़ कंहिं लिखियो? ठीकु आहे, असां वटि 4 ऑप्शन्स आहिनि ऐं उन में जेको छा आहे त सही ऑप्शन पहिरियों त सम्झ में नथो अचे, जिब्राए दास शायदि दौलत राम, भेरूमल महरचंद आडवाणी ऐं मिर्ज़ा कलीच बेग। त सिंधी ॿोलीअ ते जेको पहिरियों मुकमल किताब लिखियो हो उहो ऑप्शन सी आहे भेरूमल महरचंद आडवाणी। इल्म लिसान ऐं सिंधी ज़बान कंहिंजो लिखियलु आहे? प्रोफेसर अली नवाज़ नाज़, प्रोफेसर मोहम्मद ख़ान, प्रोफेसर अब्दुल वाहिद सिंधी या लुत्फ़ुल्लाह बदवी? त जेको सही जवाबु आहे उहो आहे प्रोफेसर अली नवाज़ जतोई, उनजो लिसानियात ते कमु कयल आहे। त जेको सही ऑप्शन आहे
ऑप्शन ए आहे। उन खां पोइ आहे त हमाद जमालीअ जो कहिड़े समय हुक्मरान बाबति दुआ या बैत मिले थो? ॼाम ख़ैरुद्दीन, ॼाम तमाची, ॼाम निज़ामुद्दीन या ॼाम फ़िरोज़? जेको सही ऑप्शन आहे उहो ऑप्शन बी आहे, ॼाम तमाची। उन खां पोइ असां नेक्स्ट सवाल आहे त रज़्मिया शाइरी, हीअ तक़रीबन हीअ बि 2009 वारी कमीशन में बि आयो हो ऐं हाणे हीअ जेको 2-3 ॾींहं पहिरीं इंटर जो सिंधी जो पेपर हुयो उन में बि इहो सुवालु आयो हो त रज़्मिया शाइरी जो मौज़ू कहिड़ो हूंदो आहे? ठीकु आहे, विछोड़ो, ख़ुशी, जंग ऐं झेड़ो या इश्क? उन जेको सही जवाबु आहे उहो झेड़ो ऐं जंग आहे। जेको दोदे चनेसर जो किसो हो उनखे बि रज़्मिया शाइरी चइबो, त ऑप्शन जेको चोथों आहे जंग ऐं झेड़ो उहो सही आहे। उन खां पोइ आहे त शाह लतीफ़ जे हयातीअ में कहिड़े सूफ़ी बुज़ुर्ग जी शहादत थी? दोदो सुमरो, दुल्ह दरिया, शाह इनायत या होशू? उन जेको सही ऑप्शन आहे उहो ऑप्शन सी आहे, शाह इनायत शहीद जो। ठीकु आहे, जेको आहे उहो शाह लतीफ़ जे दौर में शाइरी थी, जंहिंजो आहे त रहण लाइ लोढ़े में भली झूपड़ी हुजे कख जी, तॾहिं बि दुश्मन खे लोॾ ॾिजे लख जी। ठीकु आहे, शाह लतीफ़ ठटे में कहिड़े आलम वटि वञी कचहरियूं कंदो हुयो? 4 ऑप्शन असां वटि आहिनि, मखदूम आदम, महमूद हाशिम ठटवी, ज़ियाउद्दीन या मखदूम मोइन ठटवी? त उन जेको चोथों ऑप्शन आहे मखदूम मोइन ठटवी उन जेको सही जवाबु आहे सवाल नंबर 26 जो। सवाल नंबर 27 आहे त सिंधीअ में पहिरियों तबज़ात नावल कंहिं रखियो, कहिड़ो आहे ऐं कहिड़ो लिखियो वञे थो? दिलाराम, ज़ीनत, पढ़ाॾो सोई सॾु या हमोस्त? ठीकु आहे, हमोस्त आगा सलीम, पढ़ाॾो सोई सॾु सिराजुल हक़ मेमण, ज़ीनत मिर्ज़ा कलीच बेग, दिलाराम मिर्ज़ा कलीच बेग। पर जेको सिंधीअ में पहिरियों आहे उहो दिलाराम तबज़ात नावल लिखियो वञे थो 1888 में, जेको मिर्ज़ा कलीच बेग लिखियो। उन खां पोइ जनब गुज़ारिम जिन सिंह जो लेखक केरु आहे? जी एम सैद, अली मोहम्मद राशिदी, गुलाम मोहम्मद गिरामी या पीर हसामुद्दीन राशिदी? जेको सही जवाबु आहे जी एम सैद, सर गुलाम मुर्तज़ा सैद जनब गुज़ारिम जिन सिंह जो लेखक आहे, उहा हुनजी आतम कहाणी आहे। उन खां पोइ आहे त इब्राहिम मुंशी ज़ात जो केरु हो? सूमरो, समो, जूणे जो लाखो? उन जेको सही ऑप्शन आहे उहो आहे सूमरो। इब्राहिम मुंशी जी अॼुकल्ह हूअं बि त इलाही सुठो शाइरु आहे, पर अॼुकल्ह व्हाट्सअप वग़ैरह ते ॾाढी हुनजी हिकिड़ी पोइट्री हले पई त हिकु राति ठरी आहे, ॿियो मुंद चरी आहे, अहिड़े में अचणु तुंहिंजो भाॻनि जी भरी आहे। इहो इब्राहिम मुंशी जी पोइट्री आहे। ठीकु आहे, उन खां पोइ आहे शेरे कोहिस्तान कंहिंजो लिखियलु आहे? अल्लाह बचायो यार मोहम्मद समो ऐं मोहम्मद इस्माइल उरसाणी, मोहम्मद सिद्दीक़ मेमूण ऐं हिकु ॿियो बि ऑप्शन आहे, त असां सही ऑप्शन आहे अल्लाह बचायो यार मोहम्मद समो जो लिखियलु आहे। उन खां पोइ आहे शेख अयाज़ जो किताब जे काक ककोड़ या कापड़ी छा जो मजमू आहे? इंटरव्यू, मज़मून, खाका, ख़त आहे? हिन जेको सही जवाबु आहे उहो ऑप्शन 4 आहे, ख़त। उन खां पोइ असां अचूं था सवाल नंबर 32 ते, त सवाल नंबर 32 जेको आहे उहो आहे त तनक़ीदी मज़मून जे किताब कसोटी जो लेखक केरु आहे? पीर हसामुद्दीन राशिदी, ज़ुल्फ़कार राशिदी, बदर अबड़ो या मुमताज़ महर? त उन जेको सही जवाबु आहे उहो आहे ज़ुल्फ़कार राशिदी। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ वरी असां वटि नेक्स्ट आहे कसोटी जो जेको लेखक आहे ज़ुल्फ़कार राशिदी आहे। उन खां पोइ आहे त किताब शाह लतीफ़ जी मौसीक़ी जो मुरतब केरु आहे? डॉक्टर दुरे शहवार, महता महजूब, ताज जोयो या महर ख़ादिम? त जेको सही जवाबु आहे डॉक्टर दुरे शहवार सैयद आहे, ऐं डॉक्टर दुरे शहवार सैयद साईं जी एम सैद जी न्याणी आहे ऐं पहिरीं सिंधी आहे जंहिं PhD कई आहे ऐं शाह लतीफ़ ते PhD कई थियल हुई उन्हनि जो इहो किताबु आहे शाह लतीफ़ जी मौसीक़ी। ठीकु आहे, उन खां पोइ वरी आहे त शाह लतीफ़ कहिड़े सुर में वगंद फ़क़ीर जो ज़िक्र कयो आहे? तक़रीबन हर कमीशन में इहो सुवालु मूं ॾिठो आहे। सुर ॾहर, सुर प्रभाती, सुर रप या सुर बिलावल? त जेको सही जवाबु आहे उहो ऑप्शन डी आहे, सुर बिलावल में शाह लतीफ़ वगंद फ़क़ीर जो ज़िक्र कयो आहे। वगंद फ़क़ीर या तमर फ़क़ीर जो सवाल तक़रीबन हर कमीशन में ईंदो आहे। शाह लतीफ़ जा फ़िक्री सरचश्मा जो लेखक केरु आहे? इब्राहिम मुंशी, दादा सिंधी या ताज जोयो या हीरो ठक्कर? त उन जेको सही जवाबु आहे ताज जोयो। उन खां पोइ कैदियाणी जी डायरी कंहिंजो लिखियलु आहे? अख़्तर बलोच, नसीम सिंधी, रशीदा या ज़ीनत चना? त उन जेको सही जवाबु आहे उहो आहे ऑप्शन ए, अख़्तर बलोच जो लिखियलु आहे कैदियाणी जी डायरी। उन खां पोइ मिस्री शाह कहिड़ी सिंफ़ जो वॾो शाइर हो? काफ़ी, वाई, मुसदस या गज़ल? त जेको सही जवाबु आहे उहो आहे शाह जेको आहे उहो काफ़ी जो वॾो शाइर हो। उन खां पोइ आहे ख़ाकनि जो किताब ॼाम, ॼामोट ऐं ॼामड़ा जो लेखक केरु आहे? अली अहमद बिरोही, अब्दुल कादिर जूणे जो, आगा सलीम या मखमूर बुखारी? त
त उन जेको सही ऑप्शन आहे उहो ऑप्शन आहे अली अहमद बिरोही। अली अहमद बिरोही जेको आहे उहो ॼामोट ऐं ॼामड़ा जो लेखक आहे। उन खां पोइ नेक्स्ट आहे सुमेरा ज़रीन कहिड़ी शाइरीअ जे सिन्फ़ जी लेखिका हुई? मज़मून, ड्रामो, नावल, कहाणी। वी ऑल नो दैट सुमेरा ज़रीन जेका आहे या महताब महबूब उहे कहाणीअ जूं लेखिकाऊं आहिनि। उन खां पोइ 40 नंबर सुवालु आहे त सिंधीअ जो पहिरियों साहिब दीवान शाइर केरु आहे? 9th क्लास खां वठी पढ़ंदा अचो था सिंधी में, इंटर जे सिंधी में बि हिन जो तमामु सुठे तरीक़े सां ज़िक्र आहे जेको आहे सिंधी अदब जी मुख़्तसर तारीख़ में मज़मून लिखियलु आहे उन में। त उहो चोथों नंबर ऑप्शन आहे गुल महमद गुल, ख़लीफ़ो गुल महमद गुल। हिन दफ़े जेका इंटर जी सिंधीअ जो पेपर थियो उन में बि हुयो त ख़लीफ़ो गुल महमद जो तख़लुस कहिड़ो आहे। कुझु ॿिया बि ऑप्शन हुया पर उन में गुल बि हुयो, ख़लीफ़ो गुल महमद गुल। ठीकु आहे, त पुट ही हुया जेके 40 सुवाल सिंधी जा। बाक़ी जेके बक़ाया 10 सुवाल आहिनि मिक्स में हिन ई पेपर में आहिनि उहे बि जल्दी तव्हां सां शेयर कया वेंदा। ऐं हीअ क्लास तव्हांखे कीअं लॻो? ऐं सिंधी जो हिन जेके 40 सुवाल हुया उन में 2 सुवाल SPSC जा ग़लति हुया। हिकिड़ो मुरकब जेको ॿियो नंबर ऑप्शन आहे मुरकब हिन में मौजूदु न हुयो। ऐं ॿियो जेको सुवाल हुयो त आतम कहाणीअ जो सुवाल नंबर 19 हो, गोबंद माली जो जेको हुयो ऑप्शन मौजूदु न हुयो। त असां पूरी कोशिशि कई त जल्द से जल्द तव्हां ताईं इहे असां क्लास पहुचायूं ऐं इंशाल्लाह बक़ाया 10 सुवाल बि जल्दी तव्हां सां हल कया शेयर कया वेंदा। त शबाना नवाज़ ऑफिशियल ते जेकॾहिं तव्हां नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे लाइक कमेंट शेयर ज़रूरु कंदा ऐं कमेंट में पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदा। को बि सुवाल हुजे